आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। हाँ नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं त मदई जी थाणे जी इंतज़ामिया जी नाअहली साम्हूं अची वई आहे। हथकड़ियूं लॻल मुलज़िम ॻोठ हबीब सांगरू वासी अली अदर शाह तराई पुल ते बग़ैर पुलिस कस्टडी जे घुमंदे नज़र आयो। नाज़रीन, ज़रियनि खां मालूम थियो आहे त मज़कूर मुलज़िम साहबा जे शान में गुस्ताखी कई हुई, जंहिं ख़िलाफ़ ॻोठाणनि मदई जी थाणे ते केस दाख़िल कयो हुयो, जंहिं ते पुलिस कार्रवाई कंदे मुलज़िम खे गिरफ़्तार कयो हुयो। मगर हैरत जोगी ॻाल्हि आहे जो उन हसास नोयत जो मुलज़िम चादर में लिकियल हथकड़नि समेत मदई जी थाणे खां 1 किलोमीटर परे रोड ते छा करे रहियो हुयो। हिनखे मदई जी थाणे मां केरु हिते वठी वियो, छो वठी वियो, उन समेत पैदा थींदड़ अनेक सवालनि जा जवाब मदई जी थाणे जे नाअहल SHO खे ॾियणा पवंदा। बस इहो मूंखे ॻोठऊं जेको आहे इहो गिरफ़्तार करायो वियो आहे। छा ते? इहा ख़बर मूंखे काई बि न आहे। पंहिंजो मुंहुं खोल बा पंहिंजो मुंहुं खोल। ये हथकड़ी बि लॻल अथव? इहा हथकड़ी लॻल आहे। कंहिं छॾियो पोइ हथकड़ी तव्हांखे लॻल आहे त? जी तव्हां हथकड़ी लॻी आहे कंहिं छॾिया पोइ? हिते कीअं बीहारियो आहे? मूंखे त पुलिस वठी आई आहे। कहिड़ी पुलिस? इहो मदई जी पुलिस। मदई पुलिस? हा। ये मदई पुलिस चौकी आहे? हा। अच्छा। अलाए इहा चौकी आहे या न, इन जो मसइलो ई मूंखे ख़बर न काॾे आहे। आहे? जी सिपाही जंहिं तव्हांखे छॾिया उहो काॾे हुया? हिते केरु वठी आयो तव्हांखे? सिपाही वठी आयो, जमादार वठी आयो? सिपाही वठी आया। सिपाही वठी आयो? हा। उहो काथे न? हाणे इहो हिकिड़ो बीठो आहे, ॿियो हे आहे। अच्छा। तव्हांजे अॻियां वठी आया, ॾिठव तव्हां? हाँ भाऊ ने शो वठी आयो? हाँ भाई के भाऊ खे ये शो छॾ ॾिनो हथकड़ी बि पतो लॻो त बस बंद कर वठी आया। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।